फोकस चवण में तो सिर्फ 5 अखर आहिनि, पर तव्हांजी पूरी लाइफ इन 5 अखरनि ते बीठी हूंदी आहे। माण्हू ख्वाब ॾिसंदा आहिनि, डिस्कस कंदा आहिनि, महिनत बि कंदा आहिनि, पर सिर्फ जेका मेन ॻाल्हि न ॾिसंदा आहिनि उहा आहे फोकस। जॾहिं असांजी पूरी लाइफ इन 5 अखरनि ते बीठल हूंदी। दुनिया में जे तव्हांखे कुझु हासिल करणो आहे त तव्हांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन 5 अखरनि ते बीहणो पवंदो। हिन तौर जे तव्हां के नौजवान छोकिरे खां इहो पुछंदा त मुस्तक़बिल में छा करण जो इरादो आहे, त हू चवंदो त इंजीनियरिंग में सिलेक्शन थी त बहितर आहे, जे न त BSc करे वठंदुसि। ॿिए खां पुछंदा त उहो इहो चवंदो त IT में सिलेक्शन थी त बहितर आहे, जे न त हल्को फुल्को को कंप्यूटर जो कोर्स करे वठंदुसि। पर जे तव्हां के छोकिरी खां पुछंदा त मुस्तक़बिल में छा करण जो इरादो आहे, त उहा छोकिरी तव्हांखे जवाबु ॾींदी त डॉक्टरी में सिलेक्शन थी त बहितर, जे न त को बुटीक खोले वठंदुसि। जे अगरि बुटीक बि न हलियो त शादी त हूअं ई थियणी आहे। हिन दौर जे काफ़ी नौजवान छोकिरनि जी सोच इहा बि आहे त जे नौकरी सुठी मिली त बहितर आहे, जे न त पीउ जो कारोबार संभालींदुसि, पीउ जो दुकान संभालींदुसि। ऐं हिन दौर जा के वॾा कारोबारी माण्हू आहिनि उहे इहा सोच रखनि था जे कारोबार सुठो हलियो असांजे मुल्क में त सुठो आहे, जे न त सभु कुझु विकिणी USA या कैनेडा में। अॼुकल्ह जे माण्हू वटि फोकस न आहे, सिर्फ़ ऑप्शन रेडी आहे। जिन माण्हू ऑप्शन रखियो उन्हनि ज़िंदगी में कॾहिं बि कामयाबी न माणी। मिसाल तौर असांजे मुल्क जा बहितरीन क्रिकेटर्स वसीम अकरम ऐं जावेद मियांदाद, जेके बचपन खां ई क्रिकेट सां लॻा रहिया, उन्हनि जो फोकस इहो रहियो असां क्रिकेटर थींदासीं। हुननि कॾहिं बि इहो न सोचियो त असां सिंगर थींदासीं। असांजे मुल्क जो बहितरीन सिंगर उस्ताद राहत फ़तेह अली खान, हू बचपन सां ई गायकी सां लॻल रहियो। हुन इहो कॾहिं न सोचियो जे आउं सिंगर न थियसि त MBBS कंदुसि। ही तव्हांजो ॿियो मिसाल आहे जे इंसान खे कंहिंसां अगरि प्यारु थींदो आहे त उहो इंसानु उन प्यार लाइ बीठल हूंदो आहे, उन पंहिंजे माण्हू लाइ बीठल हूंदो आहे जंहिंसां उनखे प्यारु थींदो आहे। हुन वटि लाइफ में प्यार लाइ ॿियो को ऑप्शन हूंदो ई न आहे। ईअं ई असांजी ज़िंदगी में असांजे मक़सद खे हासिल करण लाइ, असांजी एम खे हासिल करण लाइ असांखे बीहणो पवंदो। असांखे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे आमादो करणो। इन करे पंहिंजी ज़िंदगी जे फोकस लाइ महिनत करियो, पाण पतोड़ियो। तव्हांखे ज़िंदगी में हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबी मिलंदी जे अगरि तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे फोकस ते बीठल आहियो। पर अगरि जे तव्हां उन लाइ को ऑप्शन रखियो त तव्हां ज़िंदगी में सिर्फ़ ऐं सिर्फ़ नाकामी माणींदा।